नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त रांदीगरनि जे लाइ ऑनलाइन फिटिंग टेस्ट जे मामले ते टेस्ट क्रिकेट कामरान अकमल PCB ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। हिकु ख़ानगी TV खे इंटरव्यू में विकेट कीपर बैट्समैन चयो आहे त हर 2 महीने खां पोइ फिटनेस टेस्ट ॾियण लाइ रांदीगरनि लाइ परेशानियूं पैदा करे रहियो आहे। चीफ सिलेक्टर ऐं हेड कोच मिसबाह अल हक़ खे फिटनेस पॉलिसी ते नज़रसानी करणु घुरिजे। वधीक फिटनेस ट्रेनिंग सां बॉलरनि जी तवनाई ऐं बैट्समैन जो स्टेमिना घटि थी रहियो आहे। कामरान अकमल वधीक चयो आहे त सीरीज़ जे दौरान फिटनेस टेस्ट ॾियणु काफ़ी मुश्किल हूंदो, इन करे कीप ऑफ सीरीज़ में लगायो वञे। हिन दौरान ट्रेनिंग भी कराइणु घुरिजे, जीअं पाकिस्तानी क्रिकेट टीम जो अॻूणो हेड कोच बाबर ऐं ॿिया कोच कराईंदड़ हुआ। मसइलो इहो आहे त जेको बि कोच अचे उहो टीम जी बहितर लाइ पंहिंजा प्लान आणींदो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।